बदस्तूर नामंजूर नामंजूर बदस्तूर नामंजूर नामंजूर सिंध हाई कोर्ट के आयल फैसले थे अमल कयो कोर्ट के फैसले थे अमल कयो कोर्ट के फैसले थे अमल कयो We want justice 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 पर रेगुलर न करना इंडियन जाते खिलाफ कराची में सेक्यूरिटी पब्लिसिटी ऑफिस आहे उनजे ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे हिते सिंधी मुख़्तलिफ़ ज़िलनि मां आयल उन्हनि मुज़ाहिरनि खां मालूम करासीं उन्हनि मुतालबा कराए रापा एहतजाज आहियूं सिंध हाई कोर्ट 3 साल में असांजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे उनखे MA ग्रेजुएशन जेके छोकिरा आहिनि उनखे 14 ग्रेड ॾिनो वञे पर पॉपुलेशन जा जेके ब्यूरोक्रेट वेठा आहिनि उहे असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि ऐं असां रापा एहतजाज आहियूं 3-4 दफ़ा धरना आया आहिनि पर हिते सियासी मुदाख़लत आहे ऐं अॼु जेकॾहिं शहीद बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हा असांजा मुलाज़िम हीअ नियाणियूं इहे दरबदर न हुजनि हा ऐं सम्झूं था त हिकिड़ी ज़ुल्म ऐं ॾाढ आहे ऐं हीअ करप्शन करणु चाहिनि था असांजा हक़ खाइणु चाहिनि था मुतालबो कयूं था त इहे पढ़िया लिखिया नौजवाननि सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो कयो आहे असांखे 11 ग्रेड 14 ग्रेड ॾिनो वञे न त असां मरण घड़ी ताईं त फेरी खणी मुतालबा आहिनि छा स्पेसिफिक मुतालबा ॿुधायो असां जेके आहियूं मेल मोबिलाइज़र ग्रेजुएट बुनियाद ते हिननि अपॉइंटमेंट कयो हुयो असांखे ऐं कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे त हिननि जी जेके ग्रेजुएट बुनियाद ते तव्हां जेका अख़बार में कटिंग ॾिनी आहे एडवर्टाइज़ ॾिनी आहे ऐं उन खां बाद में हिननि जो अख़बार में कटिंग हुई त हीअ शादीशुदा हुजे हिननि वटि बाइक हुजे फील्ड वर्क हुयो जेके असां जो हर जेका कटिंग हिननि जी हुई उन ते पूरा लथासीं ग्रेजुएट बुनियाद ते हिननि अपॉइंटमेंट कयो आहे ऐं उन ते जेको आहे कोर्ट फ़ैसिलो कयो आहे त हिननि खे ग्रेजुएट बुनियाद ते शुक्राना में उन्हीं जो ही बनो होता हाईकोर्ट तरफा फैसलो आयो हुयो त हिनखे अपग्रेड करे बैक वेरिफिकेशन ॾिनो वञे 2021 खां 2024 ताईं चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह मुतालबो था करियो त असांजे ग्रेजुएशन में भर्ती आहे उन जे बाद असांखे